सियासी सूरत हाल ऐं आइनी बहरान खे कीअं मुदे जी वधीक सदारत हेठि वफ़ाक़ी कैबिनेट इजलास जारी। क़ौमी सलामती कमेटी जे इजलास में थियल फ़ैसिलनि जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। इजलास में क़ानूनी मुशावरत ऐं सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते हिकमत अमली जोड़ी वेंदी। सदर आरिफ अलवी पारां वापसि कयल अदालती सुधारनि वारो बिल गॾियल पार्लियामेंट में मंज़ूर कराइण ते गौर। जिस तरीके से अक्सरियती राय और बेंचेस को अकलियत में तब्दील करने की कोशिश की जा रही है, या ये कोशिश की जा रही है कि जिसके हाथ में लाठी है वो अपनी ताकत दिखाएगा। एक घिनौनी साजिश जरूर है इस मुल्क के खिलाफ, इस कौम के खिलाफ, और उस शख्स को इस वक्त अनफॉर्चुनेटली रास्ता देने की कोशिश की जा रही है जिसने इस मुल्क को की तारीख में मुल्क को कभी तक डिवाइड नहीं हुआ जो उसने डिवाइड करने की कोशिश की है। शहीद जुल्फिकार अली भुट्टो साहब के केस के लिए पीपुल्स पार्टी तो कहती आई हुई है डे टू डे हेयरिंग करें। बाकी मुकदमात में तो आप कहते हैं जी 3 महीने में फैसला सुनाया जाए, 2 महीने में फैसला सुनाया जाए, तो क्यों नहीं शहीद जुल्फिकार अली भुट्टो साहब के जुडिशियल मर्डर के उस केस में जिसमें रेफरेंस आया हुआ उसमें आप टाइम देते कि 1 माह में केस सुनाया जाए? क्यों नहीं शहीद मोहतरमा बेनजीर भुट्टो साहिबा का केस जो कि पिंडी हाई कोर्ट में उसके लिए आप ये डायरेक्शन देते हैं कि 1 महीने में इसको सुनाया जाए इस केस का फैसला, क्योंकि वो आपकी प्रायोरिटी नहीं है। आपकी प्रायोरिटी सिर्फ एक है, वो इमरान खान प्रायोरिटी है। मखसूस टोलो गैर आइनी तरीके से इमरान खान के रस्तो ॾियण जी कोशिश करे रहियो आहे। मुल्क ख़िलाफ़ साज़िश कंदड़ इमरान खान जी सहूलियतकारी कई थी वञे। जेके भी मुल्क ख़िलाफ़ साज़िश कंदड़नि जा सहूलियतकार बणियल आहिनि खेनि खुलियल नमूने सां वाक़फ़ो थियणु घुरिजे। सूबाई वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त अक़लियती फ़ैसिले खे अक्सरियत ते नथो मड़े सघिजे। सदर आरिफ अलवी पारां पार्लियामेंट जे अख़्तियारनि ते एतिराज़ वारणु शर्मनाक अमल आहे। सदर आइनी मनसब ते वेही पीटीआई जो टाइगर न बणिजे। सदर खे सियासत जो शौक़ु आहे त इस्तीफ़ा ॾेई ज़मान पार्क ॿाहिरां टेंट में बीहे। सूबाई वज़ीर पारां कराची जे मुख़्तलिफ़ रूट्स ते नयूं बसूं हलाइण जो बि ऐलान। इस्लामाबाद जी अदालत तोशाखाना फौजदारी केस में पीटीआई चेयरमैन इमरान खान खे 11 अप्रैल ते तलबी जो नोटिस जारी करे छॾियो। तलबी बावजूदि नोटिस में चयो वियो आहे त इमरान खान 11 तारीख़ ते 8:30 वॻे अदालत में हाज़िर थिए। जेकॾहिं नोटिस ते अमल न थियो त कार्रवाई कई वेंदी। पीटीआई अॻवान अली अमीन गंडापुर 1 ॾींहं जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। इस्लामाबाद पुलिस अली अमीन गंडापुर के मुंहं ते कपिड़ो ओढे जुडिशियल मजिस्ट्रेट जी अदालत में पेश कयो। पुलिस पारां 5 ॾींहं जे जिस्मानी रिमांड जी इस्तदा कई वई। अदालत पारां अली अमीन गंडापुर के सुभाणे दहशतगर्दी अदालत में पेश करण जो हुकुम। रहीम यार खान जे कच्चे में धाड़ेलनि ख़िलाफ़ आईजी पंजाब उस्मान अनवर जी निगरानी में ऑपरेशन। पुलिस ऐं धाड़ेलनि विच में फायरिंग जी ॾे वठि जो सिलसिलो जारी। हिकु हेड कांस्टेबल ज़ख़्मी। आईजी पंजाब जो चवणु आहे त नेशनल सिक्योरिटी काउंसिल जे हुकुम ते धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन थी रहियो आहे। मजमूई तौर ते 11,000 जवान ऑपरेशन में हिसो वठी रहिया आहिनि। कच्चे में इलाइक़े में पुलिस चौकियूं मुकमल तौर बहाल कई वियूं आहिनि। सिंध पुलिस भी पंहिंजनि इलाइक़नि में ऑपरेशन शुरू करे रही आहे। आईजी सिंध गुलाम मेमन 3 ॾींहनि जे दौरे ते सखर पहुची रहियो आहे। आईजी सिंध सुभाणे लाड़काणो डिवीज़न जे पुलिस ऑफिसर सां कंदकोट में गॾिजाणी कंदो। टीआईजी लाड़काणो समेत 5 ज़िलनि कश्मीर, शिकारपुर, जैकाबाद, कंबर, शहदादकोट जा ऑफिसर ऐं अहलकार शिरकत कंदा। गॾिजाणी में कंदकोट, शिकारपुर ज़िलनि में ॾोहारनि ख़िलाफ़ हलंदड़ ऑपरेशन बाबति गौर वीचार कयो वेंदो। कोटकी में धाड़ेलनि ख़िलाफ़ जारी ऑपरेशन में थियल कार्रवाइनि बाबति आईजी सिंध खे ब्रीफिंग ॾिनी वेंदी। सिंध में फूड इंस्पेक्टर्स जूं बदमाशियूं बंदि न थियूं। पाबंदी खां सवाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते कणिक सां भरियल ट्रकूं रोकण जो सिलसिलो जारी। गुलशन हदीद सुपर हाईवे, जामछोरो, दादू ऐं सेवण समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते फुटकाते पारां एक्साइज़ जे सहकार सां गैरकानूनी तौर चौकियूं क़ाइमु। कराची जे 92 शुगर मिल्स पारां गाॾियूं रोकण ते सख़्त एहतजाज। खुराक खाते जे ट्रकूं छॾण एवज़ रिश्वत वठण जो इल्ज़ाम। फुटकाते जे अमलदारनि जो चवणु आहे त सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला जी हुकूमत ते चौकियूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि। फुटकाते जे नाइंसाफ़िन जे ख़िलाफ़ नवाब शाह में ऐं हारिन पारां फूड ऑफिसर्स जो घेराव।
हारिन जो न्यूज़िदाबाद वेझो एहतिजाजी मुज़ाहिरो, फूड इंस्पेक्टर भॼी जान छॾाई। ऐं पाकिस्तान खिलाफ़ वनडे ऐं T20 सीरीज़ खेॾण लाइ न्यूज़ीलैंड जी टीम इस्लामाबाद रवानी। केवी टीम पाकिस्तान खिलाफ़ 5 वनडे ऐं 5 T20 बदल सीरीज़ खेॾंदी। ॿिन्ही टीमुनि विच में पहिरीं वनडे 14 अप्रैल ते कज़ाफ़ी स्टेडियम लाहौर में खेॾी वेंदी।